वाहिगुरु 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 सुन सुन जीवा तेरी बाणी 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 तुझ चित आई महाअनंदा तुझ चित आए महाअनंदा विसरे सो मर जाए जिस विसरे सो मर जाए दयाल होए जिस ऊपर करते दयाल होवे जिस ऊपर करते सोत दिसदा आए सोत सदा दे आए वाहिगुरु सोत दिसदा आए वाहिगुरु सोत सदा दे आए सुन सुन जीवा तेरी बाणी 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 वाहिगुरु 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 सुन सुन जीवा तेरी बाणी 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 शरण दूर
ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਵਾਹਿਗੁਰੂ 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 ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ 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 ਦੁਇ ਕਰ ਜੋੜ ਮੰਗੋ ਇੱਕ ਦਾਨਾ ਦੋਏ ਕਰ ਜੋੜ ਮੰਗਾ ਇੱਕ ਦਾਨਾ ਸਾਹਿਬ ਤੁਰਤੇ ਸਾਹਿਬ ਤੁਠੇ ਪਾਵਾ ਸਾਸ ਸਾਸ ਨਾਨਕ ਆਰਾਧੇ ਸਾਸ ਸਾਸ ਨਾਨਕ ਆਰਾਧੇ ਆਠ ਪਹਿਰੇ ਗੁਣ ਗਾਵਾ ਆਠ ਪਹਰ ਗੁਣ ਗਾਵਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਆਠ ਪਹਿਰੇ ਗੁਣ ਗਾਵਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਆਠ ਪਹਰ ਗੁਣ ਗਾਵਾ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ 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 ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਮੇਰੇ ਸਾਹਿਬ ਤੂੰ ਮੈਂ ਮਾਣ ਨਿਮਾਣੇ ਤੂੰ ਮਹਿਮਾਨ ਨਿਮਾਣੇ ਅਰਦਾਸ ਕਰੀ ਪ੍ਰਭ ਆਪਣੇ ਆਗੇ ਅਰਦਾਸ ਕਰੀ ਪ੍ਰਭ ਆਪਣੇ ਆਗੇ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਸੁਣ ਸੁਣ ਜੀਵਾ ਤੇਰੀ ਬਾਣੀ 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 ਮਿਹਰ ਕਰੋ ਮਿਹਰ ਕਰੋ ਮਹਿਰ ਕਰੋ ਮਹਿਰ ਕਰੋ ਮਿਹਰ ਕਰੋ ਮਿਹਰ ਮਹਿਰ ਕਰੋ ਮਹਿਰ ਕਰੋ ਅਸੀਂ ਤੇਰੀ ਮਿਹਰ ਨਾਲ ਤਰਨਾ ਅਸੀਂ ਤੇਰੀ ਮਹਿਰ ਨਾਲ ਤਰਣਾ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਜੀ ਤੁਸੀਂ ਮਿਹਰ ਕਰੋ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਜੀ ਤੁਸੀਂ ਮਹਿਰ ਕਰੋ ਮਿਹਰ ਕਰੋ ਮਿਹਰ ਕਰੋ ਮਹਿਰ ਕਰੋ ਮਹਿਰ ਕਰੋ ਅਸੀਂ ਤੇਰੀ ਮਿਹਰ ਨਾਲ ਤਰਨਾ ਅਸੀਂ ਤੇਰੀ ਮਹਿਰ ਨਾਲ ਕਰਨਾ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਜੀ ਤੁਸੀਂ ਮਿਹਰ
लगाई है वाहिगुरु तेरे नाम की। तेरे नाम की सतनाम तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु मेरो राखनहारा। वाहिगुरु मेरो राखनहारा। वाहिगुरु मेरो करे प्रतिपाला। वाहिगुरु मेरो करे प्रतिपाला। वाहिगुरु मेरो प्राणपतिहारा। वाहिगुरु मेरो प्राणपतिहारा। वाहिगुरु सब जीव का आधारा। वाहिगुरु सब जिय का आधारा। वाहिगुरु मेरो प्राणपतिहारा। वाहिगुरु मेरो प्राणपतिहारा। ज्योति जगाई है वाहिगुरु तेरे नाम की। मैंने जोत जगाई है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम 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 तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। मैंने माला ही है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु मेरा मित्र सखाई। वाहिगुरु मेरा मित्र सखाई। वाहिगुरु मेरे रहन न जाई। वाहिगुरु बिन रहन न जाई। वाहिगुरु मेरो मुकंद मनोहर। वाहिगुरु मेरो मुकंद मनोहर। वाहिगुरु मेरो सावल सुंदर। वाहिगुरु मेरो सांवलो सुंदर। मुझे लाली आई है वाहिगुरु तेरे नाम की। मुझे लाली आई है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम 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 तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु नाम है वासुदेव भगवान का। वाहिगुरु नाम है वासुदेव भगवान का। वाहिगुरु मंत्र है हरि ओम नाम का। वाहिगुरु मंत्र है हरि ओम नाम का। वाहिगुरु ज्ञान है गोविंद गोपाल का। वाहिगुरु ज्ञान है गोविंद गोपाल का। वाहिगुरु ध्यान है राम जी के नाम का। वाहिगुरु ध्यान है राम जी के नाम का। मुझे कुमारी आई है वाहिगुरु तेरे नाम की। मुझे कुमारी आई है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम 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 तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। वाहिगुरु तेरे नाम की सतनाम 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 तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। मेरे मन में
ਹਿਰਦੇ ਮੇਂ ਵਾਹਿਗੁਰੂ, सांसों में वाहिगुरु, मेरी आँखों में वाहिगुरु, मेरे सांसों में वाहिगुरु। मुझे मस्ती आई है वाहिगुरु तेरे नाम की, मुझे मस्ती आई है वाहिगुरु तेरे नाम की, वाहिगुरु तेरे नाम की सतनाम 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 तेरे नाम की। मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की, मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की, मैंने माला बनाई है वाहिगुरु तेरे नाम की। हो सिख सचिया है तपेरी पाणींदा, सिख सचिया है तपेरी पाणींदा, सिख सचिया है तपेरी पाणींदा, सिख सचिया है तपेरी पाणींदा। ओ कंदा मेहर मूं ते, कंदा मेहर मूं ते, कंदा मेहर मूं ते, कंदा मेहर मूं ते, अची सार लहंदा, अची सार लहंदा, ओ अची सार लहंदा, ओ अची सार लहंदा। सिख सचिया है तपेरी पाणींदा, सिख सचिया है तपेरी पाणींदा। बानी असुल खाया उन्हनि जी, बानी असुल खां आया उन्हनि जी, बानी असुल खाया उन्हनि जी, बानी असुल खां आया उन्हनि जी। घर जनाहे मुखे काई ॿियनि जी, घर जगाई मूंखे नाहे ॿियनि जी। रब राज़ी आहे त गम लही वेंदा, रब राज़ी आहे त गम लही वेंदा, रब राज़ी आहे त गम लही वेंदा, रब राज़ी आहे त गम लही वेंदा। सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा। कयो अथम सभु साईं जे हवाले, कयो अथम सभु साईं जे हवाले, कयो अथम सभु साईं जे हवाले, कयो अथम सभु साईं जे हवाले। सभिनी खे जेको पयो थो संभाले, सभिनी खे जेको पयो थो संभाले। तूं बि तंहिंखे कम पाण ई थींदा, जब तूं बि तंहिंखे कम पाण ई थींदा, ओ कम पाण ई थींदा, ओ कम पाण ई थींदा, कम पाण ई थींदा, ओ कम पाण ई थींदा। सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा। दुनिया मां कॾहिं ढोको न थींदो, दुनिया मां कॾहिं डव कोन थींदो, कबो ते आग जॾहिं मज़ो तॾहिं ईंदो, कबो ते आग जॾहिं मज़ो तॾहिं ईंदो। रज़ा ते रांझन कुछ त ॾींदा, राजी रहो रजा ते रांझन कुछ त ॾींदा, रांझन कुछ त ॾींदा, रांझन कुछ त ॾींदा। सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा, सिक सची आहे त पहिरीं पाण ईंदा। इन गुरूअ जे दर ते भागन वारो अचे, हिन गुरूअ जे दर ते कोई भागन वारो अचे, ओ भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे, भागन वारो अचे नसीबन वारो नचे। गुरूअ जे दर ते भागन वारो अचे, हिन गुरूअ जे दर ते कोई भागन वारो अचे, ओ गुरूअ जे दर ते नाम हले थो, गुरूअ जे दर ते नाम हले थो, गुरूअ जे दर ते नाम हले थो, ओ गुरूअ जे दर ते नाम हले थो। भागन वारो जपे नसीबन वारो जपे, भागन वारो जपे नसीबन वारो जपे,
वारो नचे गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे गुरुअ जे दर ते नाम हले थो गुरुअ जे दर ते नाम हले थो भागन वारो जपे नसीबन वारो जपे भागन वारो जपे नसीबन वारो जपे गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे भागन वारो अचे नसीबन वारो नचे भागन वारो अचे नसीबन वारो नचे गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे गुरुअ जी बाणी अमृत आहे गुरुअ जी बाणी अमृत आहे ओ गुरुअ जी बाणी अमृत आहे गुरुअ जी बाणी अमृत आहे भागन वारो पिए नसीबन वारो पिए भागन वारो पिए नसीबन वारो पिए गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे ओ भागन वारो अचे नसीबन वारो नचे भागन वारो अचे नसीबन वारो नचे गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे गुरुअ जे दर ते हलन भंडारा गुरुअ जे दर ते हलन भंडारा भागन वारो खाए नसीबन वारो खाए भागन वारो खाए नसीबन वारो खाए गुरुअ जे दर ते भागन वारो अचे इन गुरुअ जे दर ते कोई भागन वारो अचे लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई चओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल मुझे लाल जाती चओ सभई ओ मुंहिंजे लाल जा जाती चओ सभई झूलेलाल सभई चवायो ओ लाल झूलेलाल जोतन वारो झूलेलाल रण वारो झूलेलाल रेगन वारो झूलेलाल सेसा वारो झूलेलाल लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई चओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई चओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई चओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 आयो लाल सभई चओ झूलेलाल ब्राह्मणीन माता रुक्मणी देवी साहिब की जय बोले गुरु नानक देव की जय भाई ज़ोरदार तारियूं असांजे इन्हनि वाहेगुरुनि जे प्यारे सचपच लख धन्यवाद आहे असांजे इहा जेका हरि कीर्तन मंडली हमेशह अची करे अमर जे दर ते पहिरीं शुरूआत असांजे गुरुनि जी बाबे नानक शाह जी ग़रीब निवाज़ असांजी ॾाॾी चवंदी हुई ग़रीबनि जो भॻवानु गुरु नानक देव जेकॾहिं उते जेको वञी ॿ पेर भरे थो पियो त सभु कुझु पाए थो पियो त ज़ोरदार तारियूं अहिड़े मिठड़े आवाज़ में चाहींदासीं हिकिड़ो भॼन कोई बि मिठड़ो कलाम हिकु खाली जेसि ताईं तयारी कनि हिकिड़ो कोई बि कलाम नानक देव की जय तुद आगे अरदास हमारी जिय पिंड सब तेरा कर तू सिमरण कर तू सिमरण सा सुख पाईंदे सिमरण कर तू सिमरण सा कुल
कष्ट कलेश मिटाईंदे। सिमरण कर तू एक साहिब जो, जेको जगत खां न्यारो आ। केई उन जो सिमरण कन था, ससे नालन वारो आ। शास्त्र के सिमरत्यूं पढ़ंदा, शास्त्र के सिमरत्यूं पढ़ंदा। ॾिसंदा वेद पुराण खणी, सभिनी जो तत हिकिड़ो आहे, जेको आहे पाण धणी। हिकिड़ो पल जो ओ महद खे हिरदे साण हंडाए थो, उन जी महिमा गाए न सघबी, ऊंचे पद खे पाए थो। दाता तुंहिंजे दर्शन जी अभिलाषा जिन खे आहे अपार, तिन संतन जे सुहिबत में शल नानक मुंहिंजो थे उधार। सुखमनी आहे सुख जो अमृत, अमृत आहे हरिय जो नाम। संतन खे सुख थे तो हासिल, पाए उन्हनि जो मन बिसराम। पाए उन्हनि जो मन बिसराम, पाए उन्हनि जो मन बिसराम। बोलो गुरु नानक देव की जय। भाई साहब आइए आप भी। माता जे मंदिर वारा उल्हासनगर जो सुहिणो मंदिर माता वैष्णो देवी मंदिर, उन्हनि जो भी स्वागत आहे। असांजे भाई साहब जेके सुहिणा भॼन ॻाया, इहा ई आस रखंदा थे त हिन दर ते अची करे हमेशह जीअं आसीस जो हथु असां ॿारनि मथां फेरींदा रहंदो, ऐं सुहिणा भॼन इहे गुरु नानक देव जा साड़ी संगत खे ॿुधाईंदा रहंदो। असांजो प्यारो ढोलक ते, जंहिंजो पिता साहब बि भाई ॾाढो सुठो ढोलकी आहे, मां बाक़ी पाईंदुमि, वाह जो कलाकार आहे, गज़ब साईं। दादा अचो, तिजवेदा साहब विजो, मुकेश लाल अचो बियो। इहा कंदो जोत जगे, हाँ। आनंद सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराज चवंदा आहिनि, आसीस जो हथरो तव्हांजे मथां रखण इहे अचनि था पिया त वेठल असांजे महिमान सिंधियुनि जे सरताज भगत मोहन कारो, क्या बात है। की जय, भगवान शिव शंकर की जय, आचार्य सदगुरु स्वामी टेवराम महाराज की, तपसी मूर्त सदगुरु स्वामी सर्वानंद महाराज की, कृष्ण स्वरूप कर्म योगी सदगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की जय। जय चरण वारनि साईं जन की जय। कृष्ण भक्त्याणी शिव स्वरूप सतगुरु जी प्यारी माता रुक्मणी देवी की जय। सनातन धर्म की जय। सभिनी संतन महात्मा ऋषियुनि की जय। गंगा गोदावरी गायत्री गौ माता की जय। कपिलेश्वर महादेव की जय। आयो लाल कयो झूलेलाल। भाई जोरदार तारियूं अचो गॾिजी ज्योति जगायूं। ज्योति जगे मेरे महादेव की, ज्योति जगे बोले बाबा की, ज्योति जगे मेरे सतगुरु की, ज्योत जगे माता रुक्मणी देवी की, ज्योति जगे बोले बाबा की, ज्योत जगे महादेवा की, ज्योत जगे मेरे महादेव की, ज्योति जगे मेरे महादेव की, ज्योति जगे माता रुक्मणी देवी की। आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही
आनंद है, आनंद ही आनंद है। आज नहीं नाचोगे तो फिर कब नाचोगे? 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 आनंद ही आनंद तेरे मंदिर में छाया, आनंद ही आनंद तेरे मंदिर में छाया, आनंद ही आनंद वो तेरे चरणों में आया, आनंद ही आनंद। वो तेरे भक्तों ने पाया, आनंद ही आनंद है, भोले को आया, आनंद ही आनंद है। रग में समाया। रग रग में समाया, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है। शक्ति का जलवा कमाल हो गया। आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद तेरी है। शक्ति का जलवा कमाल हो गया। तेरे भक्ति का जलवा कमाल हो गया। जो भी आया यहाँ पे निहाल हो गया। जो भी आया यहाँ पे निहाल हो गया। तेरे भक्तों ने पाया, तेरे भक्तों ने पाया, आनंद ही आनंद है, 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 आनंद ही। जय हो। बोलो सद्गुरुदेव भगवान की। बोल माता रुक्माई देवी की। आज कोई न खाली यहाँ से जाएगा, कोई न खाली यहाँ से जाए। जिसके मन में जो आया वो ही वो पाएगा, जिसके मन में जो आया वो ही वो पाए। आज कोई न खाली यहाँ से जाएगा, जिसके मन में जो आया वो ही वो पाएगा। रग रग में समाया, रग रग में समाया, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद। जय हो। दर पे मांगने वालों के मेले लग गए, दर पे मांगने वालों के मेले लग गए, दर पे मांगने वालों के मेले लगे। मैया के संग आज सबके बाग खुल गए, मैया के संग आज सबके बाग खुल गए। तेरे चरणों में पाया, तेरे चरणों में पाया, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद, आनंद ही आनंद है, आनंद ही आनंद। तेरे चरणों में पाया, वो तेरे भक्तों ने पाया, आनंद ही आनंद। तेरे मन में समाया, मेरे भोले को आया, आनंद ही आनंद है, मेरे सदगुरु को आया, आनंद ही आनंद है, मेरे भक्तों को आया, आनंद ही आनंद है, सारे मिलके भी पाया। आनंद ही आनंद है, 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 आनंद ही आनंद, आनंद ही आनंद। बोलो माता रुक्मणी देवी की जय। लख धन्यवाद आयल सभिनी महिमाननि जा, असांजे संतनि जा, महात्माउनि जा, सतगुरुनि जा। उल्हासनगर शहर बेक मंडल अध्यक्ष असांजा प्यारा प्यारा साईं साजनदास साहिब, उन्हनि जी पाण फ़ोन आई कंहिं बोले सतगुरुदेव भगवान की जय। गुरुड़ ब्रह्मा गुरुड़ विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुड़ साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः।
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सभिनी प्रेमियुनि खे ॿुधाईंदे ॾाढी ख़ुशी थिए थी। लख जन्मनि जे पुण्य सां मंशु जन्म मिलंदो आहे। करोड़नि जन्मनि जे पुण्य सां असांखे कामिल गुरु प्राप्त थींदो आहे। पर अरबी जन्म जे पुण्य सां भॻवान जी भक्ति पैदा थींदी आहे। अहिड़ो ई भॻवान मिसाल असांजी माता रुक्मणी देवीअ में ॾिनो। नंढपिण खां ई हुनखे भॻवान ऐं गुरूअ जे लाइ चाह न हुई। हुननि सतगुरु स्वामी शांत महाराजनि जे शरण में अची करे नाम दान वरितो। पंहिंजे पतीअ खे बि पंहिंजे ॿारनि खे बि वठी ईंदा हुआ। बसि गुरूअ जी अंदरी कृपा थी वई, भॻवान शिव जी ॾाढी कृपा थी वई जो अॼु 52 साल थी विया आहिनि, 53। माता उहे चौमासिया विर्त 16 सूमर 16 साल जेके सौभाग्यशालियूं भागशाली माताऊं भेनरूं इहो विर्त रखी करे पंहिंजो जीवन सफल बणाईंदियूं पयूं। चवंदा आहिनि न भॻवान जी भक्ति मिलणु ॾाढी दुर्लभ हूंदी आहे। पर भॻवानु कंहिं में वेही करे पाण ॾे छिकींदो आहे। तहिड़ी तरह माता रुक्मणी देवीअ में बि भॻवानु शिव पार्वती गजानंद कार्तिक सॼो परिवार जी आसीसा थी वई। तॾहिं त हुन माता पंहिंजे हिते मंदरु ठाहे करे इहे चौमासिया विर्त चालू कया। शिव जी महिमा अपरंपार आहे। हू भोले भंडारी आहे, हर मनोकामना पूरी कंदड़ आहे। माता जो एॾो प्रेम जाॻियो, गुरूअ जी आसीस हिनखे प्रकट करे छॾियो। सतगुरु महाराजनि हिते बि ईंदा हुआ 2 नंबर में त सत्संग जी मौज मचाईंदा, माता खे बि सॾु कंदा अच। ऐं हर कार्य में जेके दीपक भाउ चवंदा हुआ असांजे हर कार्य में अची करे न्याणियुनि जे पाण अची करे ॼण कन्यादान बि कयूं, आसीस बि कयूं। अॼु उहे फली फूत आहिनि। आग लगी आकाश में झरझर गिरांगार, संतन होते जगत में जल मरता संसार। संत जगत में बड़े काम को आते हैं, मिटा खौफ बनने का अमर बनाना सिखाते हैं। माता जो जीवन अहिड़ो त सौभाग्यशाली बणियो। शल भॻवान करे अहिड़ियूं माताऊं ॿियूं पैदा थियनि। पर जंहिंजे मथां कृपा खपे, हे कृपा को सवाइ न थींदी आहिनि। जेको जग जो जग से न्यारा वो संत और प्रभु को प्यारा होता है। जेके जग खां न्यारा रहंदा आहिनि, संसार खां न्यारा रहंदा आहिनि। माता त तन मन धन जीवन सभु समर्पण कयो उन भोले भंडारी ऐं गुरूअ खे। गुरूअ तॾहिं त हुनखे बि चिमकायो न। ऐं भॻवानु शिव तड़ी हुनखे एतिरी कृपा करे छॾी जो सभई अॼु माताऊं हर साल ई 16 सूमर विर्त रखी रहियूं आहिनि। उन्हनि जा हर कार्य सफला थी रहिया आहिनि। तव्हां इहो न सम्झो त हीअ पूजा एतिरी दुर्लभ थींदी आहे शिव जी। हीउ ज्ञान बि ॾींदो आहे, ध्यानु बि ॾींदो आहे, भंडारा बि भरींदो आहे, हर मनोकामना बि पूरी कंदो आहे, रुकियल कार्ज रास कंदो आहे। न्याणियुनि खे सुठो वर मिलंदो आहे। जंहिंखे संतान हूंदी आहे उनखे संतान मिलंदी आहे। जंहिंखे नंढो मकान हूंदो आहे उनखे बिल्डिंग ठही तयारु थी वेंदी आहे। हर शइ कामना तव्हां जेतिरियूं शयूं भॻवानु शिव ते अभिषेक करे चाढ़ींदव, माताऊं चवनि नमः शिवाय ऐं भाउर चवनि ओम नमः शिवाय। इहो जाप जपण सां तव्हांजो अंतःकरण शुद्ध थींदो, निर्मल थींदो। भॻवानु पंहिंजे परिवार सां, हे शिव परिवार अथव, इन जी तव्हां माना ॾिसो, हिननि जो पाण में एकता आहे त हू अॼु कामयाबु आहिनि। पहिरियों असां गणपति जी पूॼा कंदा आहियूं, जेको हिननि जो पुटु आहे भॻवानु शिव पार्वतीअ जो। विघ्न हरता, सुख करता, दुख हरता, जग पालन करता। ऐं भॻवानु शिव भोले भंडारी जे मथां त छा बलहार वञिजे। उन जे मथां छड़ो जल जी लोटी चाढ़ींदा आहियूं तॾहिं बि प्रसन्न थी वेंदो आहे। वरी हुन जी जेका अर्धांगिरी, जंहिंखे छा चइबो आहे, उमापति महादेव की जय। शिव पार्वती जंहिं हर जन्म में भॻवान जी पूॼा ऐं हीअ 16 सूमर रखी करे भॻवानु शिव खे हर जन्म में पातो पतीअ जे रूप में। चए पई मूंखे ॿियो न खपे पति, पति खपे त मूंखे शिव भोले भंडारी खपे। जेतिरा जन्म वरिताई
उहो पतीअ जे रूप में पातईं। वरी ॿियो जेको पुत्र संतान थी कार्तिक भॻवानु, जंहिंजी कथा कार्तिक जी सॼी दुनिया में ॾियारीअ खां पोइ 15 ॾींहं थींदी आहे। हर मंदरनि में प्रभात जो थी करे कार्तिक कथा ॿुधी पई आहे। तहिड़ीअ तरह प्रभु प्रेमियो सतगुरु महाराज पाण कृष्ण स्वरूप हुया, पर हिन माता खे चयूं तूं शिव स्वरूप थी वञ, तूं शिव जी पूॼा पाण बि कर ऐं ॿियनि खे बि, तूं भले जे लाइ ॼाई ऐं हिते तूं हिते अवतार वरितो आहे मनुष्य जनम में, पर संतनि वांगुरु तूं बि ॿियनि जो भलो कंदीअ, ॿियनि खां विर्त नेम पूॼा अभिषेक कराए करे तूं पंहिंजो जीवन सफल बणाईंदे। तुंहिंजे परिवार में बि ख़ुशियूं आनंद मंगल थींदा, तुंहिंजा ॿार बि। इन जे करे उनखे वरी एतिरी प्रेरणा थी वई गुरु महाराजनि जी, भॻवानु शिव जी, बाबा तूं कणे मां केच, माना तोखे भॻवानु अन्न धन ॾिनो आहे, उहो ग़रीबनि खे विराए। प्यारो दीपक लाल चवंदो आहे त असां हर महीने असां ग़रीबनि खे, विधवाउनि खे असां हलाईंदा आहियूं। हा, असांजी औकात बि कान्हे। हा। अमर चवंदी हुई असां पाण झोली फैलाइण वारा, उन्हनि जी आशीर्वाद, न त अहिड़ा नारायण स्वरूप अचनि, हा। असांजी औकात बि कान्हे। इहो कृपा थींदी आहे गुझी, जंहिंजे मथां उहा कृपा जी नज़र थी वञे उहो न्याल थी वेंदो आहे। 6 प्रकारनि जी भॻवान संत आसीस कंदा आहिनि, ध्यानु ॾेई ॿुधिजो। पहिरियों त नज़र सां कंहिंखे निहाल कंदा आहिनि, जंहिं महिल सत्संग चालू हूंदो आहे न पूॼा पाठ, त जंहिं महिल कंहिं प्रेमी खे गहरो निहारींदा आहिनि, माना उनजो कल्याण थी वेंदो आहे, उनजा कार्ज रास थी वेंदा आहिनि। ॿियो जंहिंजे मथां पुठीअ ते हथु घुमाइनि, ध्यानु ॾेई ॿुधिजो, प्यारा तुंहिंजी हिन संसार में पुठ क़ाइमु रहंदी, माना तुंहिंजो वंश क़ाइमु रहंदो। 3 नंबर कंहिंजे मथां कंहिंजे मथां जंहिं महिल राज़ी थींदा आहिनि त मथे ते हथु रखंदा आहिनि। प्यारा तुंहिंजी हिन संसार में मान शान सां रहिजी ईंदी। 4 नंबर थींदी अथव घर में चरण घुमाईंदा आहिनि त उनखे राम नाम जो छंडो हणी करे हर कार्य सफल कंदा आहिनि। 5 नंबर थींदो आहे दुकान ते फैक्ट्रीअ ते चरण घुमाइबा आहिनि संतनि जा, चवंदा आहिनि जिते संतनि जा पेर उते ख़ुशियूं ऐं ख़ैर, त जिते बि संत वेंदा आहिनि उते ख़ुशियूं ऐं ख़ैर थींदा आहिनि। 6 नंबर थींदी अथव अंदर जी पुकार, जीअं माता शिव खे अंदर सां पुकारियो, हुनखे केतिरा ई दफ़ा दर्शन न हूंदो, पर हुन उहो गुझो दिलि में रखियो हूंदो, तव्हांखे न ॿुधायो हूंदो। छो जो भॻवानु देवी देवता गुरु महाराज जंहिं महिल न दर्शन ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि तूं इहा लिकुल खज़ानो पाण वटि रखिजांइ, ॿिए खे न ॿुधाइजांइ। छो तूं महिनत तूं कई आहे, तपस्या तूं कई आहे, विर्त नेम तूं कयो आहे, असां तो ते राज़ी थी करे असां तोखे दर्शन ॾिनो आहे। इन जे लाइ देवी देवताऊं तरसंदा आहिनि त भाई असांखे दर्शन मिले। माता खे बि केतिरा ई दफ़ा भॻवानु शिव जो परिवार जो दर्शन थियो हूंदो, पर हुन उहो सांडे रखियो हूंदो जीअ में। जीअं माताऊं न पंहिंजो धन लिकाए रखंदियूं आहिनि, वक़्त ते कमु ईंदो आहे, तहिड़े तरह हीअ माता आसीसा जा भंडार गुरूअ जा ऐं भॻवानु शिव जा पंहिंजे दिलि जे खज़ाने में लिकाए रखिया। अॼु उहे लिकियलु खज़ानो सॼे परिवार तव्हां सॼे संगत जे मथां वसी रहियो आहे। दिलि सां पुकार कजे, चवंदा आहिनि न भई जेतिरो दिलि सां पुकार कबी आहे न, त जीअं द्रौपदीअ जी भॻवानु ॿुधी हुई, तीअं माताउनि भेनरुनि जी जेका पुकार थींदी आहे न, भॻवानु गुरू ऐं संत महात्माऊं जल्दी ॿुधंदा आहिनि। छो जो उहे वीचारियूं निमाणियूं थींदियूं आहिनि, गायनि वांगुरु थींदियूं आहिनि, निमाणियूं कंहिंखे चई न सघंदियूं आहिनि। हीअ जेके 16 सूमार अथव विर्त, इन जी मां केतिरी महिमा चवां। जेतिरो तव्हां हीअ 16 सूमर कंदव दिलि सां विधीअ सां, जेतिरियूं शयूं चाढ़ींदव उहे तव्हांखे घर में भॻवानु अक्षय करे ॾींदो। चवंदा आहिनि एक देवे 10 पावे, अॻे उहो सिंध में हूंदो, पर हाणे हिंद में अचण खां पोइ भॻवानु चए थो एक देवे 1000 पावे। दिलि खोले दान कजे। तव्हां ॾिसंदव जेके बि दानी पुरुष अथव उहे तंदुरुस्त ऐं दिलि जा वॾा थिया आहिनि, त हुननि जा भंडारा बि भॻवानु भरे छॾिया आहिनि। हिन प्यारे जो मूंखे पेपर ॾिनो, मां हिन में पढ़ियुमि त 14 तारीख़ कल्ह स्वामी सराधार हॉस्पिटल में फ्री चेकअप कैंप लॻल हुई, शुगर ब्लड ऐं ॿियूं बि बीमारियुनि जूं। 250 खां 300 माण्हुनि लाभ वरितो। 300 उन ते प्रेमियुनि माना लाभ वठो, जिन खे इहा तकलीफ़ हुई। अॼु ॾिसो टेस्ट कराइण जे लाइ बि 200, 500, 1000 रुपयो लॻंदो आहे, पर हिन प्यारे जे मन में माता प्रेरणा कई, सतगुरु स्वामी शांति महाराजनि कई
प्यारा तूं पंहिंजे हथ मां पंहिंजे माता जे नाले शुभ कर्म कर। सुपात्र औलाद उहा हूंदी आहे जेको माउ पीउ जो नालो वंश जो नालो चिमकाईंदो आहे, गुरुअ जो नालो। तव्हां शिव जो, गुरुअ जो, माता पिता जो, ससु सहुरे जो नालो चिमकाईंदो, तव्हांजो भॻवानु चिमकाईंदो। तव्हांजे परिवार में बि उहे संस्कार ईंदा। नंढपण जा संस्कार असांखे मरण घड़ी ताईं कमु ईंदा आहिनि। अॼु 9 वर्षियोत्सव तव्हां ॿुधायो जो असां कंहिंजी मल्हायूं था पिया। इंसान जी थिए न पूॼा, पूॼा थिए गुणनि जी। सतगुरु महाराजनि जो भॼन अथव, भाई इंसान जी पूॼा न थींदी आहे। इंसान त लखें करोड़े पैदा थियनि था, मृत्यु थिए थी, पर जेको शुभ कर्म, जेको गुरुअ जी भॻवान जी शरण नेम टेम शुभ कर्म करे थो, दान पुण्य स्नान करे थो पियो, उन जी जय जयकार थींदी आहे। भक्ति करे पाताल में प्रकट होए आकाश, रजब तीनों लोक में छिपे न हरि का दास। एक घड़ी आधी घड़ी आदि का बुदास, संत जना की गोष्ठी कटे कोट अपराध। संतन जो संग मिले, भगवान जो मिले, शुभ कर्म करण जो मिले, वो अवसर पंहिंजो कढिजे न, वो विञाइजे न। ऐं सच्चा साथी असांजा केरु अथव? संत गुरु परमात्मा साचे संगी जान, कहे टेव इन तीन से कर ले प्रेम सुजान। दुनिया अथव स्वार्थी, न स्वार्थी अथव संत गुरु परमात्मा। तव्हां आज़माए ॾिसो, तव्हां नाम जो रस वठी ॾिसो, पाठ पूॼा करे ॾिसो त तव्हांखे केतिरो आनंद अचे। तव्हांखे डॉक्टर वटि वञण जी का बि ज़रूरत न थींदी। ऐं प्रभात जो भॻवानु पाण ई तव्हांखे, गुरु महाराज पाण ई तव्हांखे जाॻाईंदो। जंहिंजो बि भाग या लेख घटि वधि हुजे त प्रभात जो थी करे चुपचाप में कंहिंसां ॻाल्हाए न, सनानु करे, जोत ॿारे, अगरबत्ती ॿारे, उन भॻवान ऐं गुरूअ खे यादि करे, या त शिव पुराण हुजे, गीता हुजे, कोई बि उनजो अध्ययन कयो। तव्हां ॾिसो 40 ॾींहं कयो, तव्हांजे हिन ज़िंदगी में तव्हांजे परिवार में ख़ुशियुनि जा एतिरा ईंदा जो तव्हांखे ॿिया ॾिसी पाड़े ओड़े वारा मिट माइट चवंदा, अड़े हिन वटि भाॻु किथां अची खुलियो। पर असांखे करिणो आहे, कुझु ॾियणो आहे तॾहिं त मिलंदो न। अॻे चवंदा कणी मां केच केरु करे ॾींदा, उहे संत ऐं भॻवानु। असां कुझु कणी मां केच कयूं, कुझु ॾियणु सिखूं। पंहिंजे मथां त कयूं था ख़र्च, पर भॻवान ऐं संतनि जे मथां बि त करे ॾिसूं न। अॼु संतनि जा भंडारा ऐं हिते माता जा भंडारा हलनि था पिया, भला कहिड़ो हिननि खे धंधोधारी आहे? इहा कृपा चइबी आहे। माता जी भक्ति, शक्ति, गुरुअ जी कृपा, सचाई, निम्रता, सादगी, सरल चित, मिठो ॻाल्हाइण, जंहिंमहिल बि आश्रम थी हूंदी प्यार सां। उहा बि 15 अगस्त। ॾिसो हाणे हिन प्यारे चयो भई असां 15 अगस्त कयो, पर उन ॾींहुं को जन्माष्टमी हुई। हाणे इहो ॾिसो केरु गुरु केरु आहे? कृष्ण स्वरूप। नाम छा वरितईं? जय श्री कृष्ण सतराम सागी। अच्छा वरी मिली कंहिंसां वई? उन गिरधर गोपाल मन मोहींदड़ भगवान कृष्ण सां। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय। जंहिंजो जन्म देश विदेश में अंग्रेज़ बि ॿिया बि महात्माऊं संत ऋषि मुनि राति जो 1-1.5 बजे ताईं जागी करे उन भगवान कृष्ण खे हिंदोरे में लोॾींदा आहिनि, उनखे मखण ऐं मिश्रीअ जो प्रसाद चाढ़ींदा आहिनि। त ॾिसो माता जो गुरु करणु, शिव जी उपासना करणु कीअं ॾिसो लेखे में इहो चइबो अथव लोक परलोक सोहेलो। सभिनी जो न थींदो आहे। सभिनी खे जन्माष्टमी ईंदी? न ईंदी। 15 अगस्त ईंदो? न ईंदो। अॼु ॾींहुं कहिड़ो आहे? बुधवार, भॻवानु श्री गणेश जो ॾींहुं। अच्छा जंहिं ॾींहुं तव्हां चालू कई 3 ॾींहुं भॻवानु शिव जो 16 सूमर जेको विर्त माता चालू कयो, उहा तारीख़, उहा ॾींहुं, उहा शुभ घड़ी शाम जो बुजुर्ग अची करे आशीर्वाद करे। वरी जिते कवि भगत कलाकार संत महात्मा अची करे श्री गुरु ग्रंथ साहिब जो पाठ, बाबा सभिनी जी आसीस हुजे। जो झुकते हैं उसमें जान रहती है, अकड़े रहना मुर्दे की पहचान रहती है।
अच्छा उन्हनि खे पति रूप में केरु मिलिया? दादा मेंघराज। हाणे मेंघराज जे अखर जी तव्हां सम्झी अथव माना? मेंघ माना बादल, जेको बरसाति वसाए करे हिन धरतीअ में अन्न धन फ्रूट मसालनि जा भंडारा भरे ॾिए थो। ऐं वरी हुनजो राजा आहे मेंघराज। तव्हां सम्झो था इहो पति माता खे मिलियो पंहिंजे जीवन में। अॼु पतीअ सां गॾु रही करे हिन सुपात्र संतान पैदा कई। अॼु हुन जूं न्याणियूं, हुननि जा सुपात्र पुट अॼु पाण में प्रेम प्यार एकता में हलनि था पिया। प्रेमियो रीस कयूं त असां इहा रीस कयूं भाई हुन प्यारीअ छा कयो, असां छा था कयूं, असां छा बंदि कयो आहे कर्म धर्म शुभ कर्म। तव्हां कंदा अचो कंदा अचो कंदा अचो। भॻवान खे छा कंहिंखे बि शक्ति न आहे जो तव्हांखे दुखी करे सघे, पर असां उहो कर्म धर्म नेम टेम शुभ कर्म तव्हां छॾे था ॾियो। न छॾियो, जेतिरो वधीक कंदो सुहिणा लॻंदो। अॼु माता कयो त अॼु हुन जो असां गुण ॻायूं था न। काॾे 50-52 साल जेको ही कार्य, 56 साल, मां भुल थी वई मूंखां, 56 साल तव्हां सम्झो था पिया इन नेम खे कंदे। माता माना ॾिसो अॼु हुनजी नुंहुं भेण हीर साॻियो ई कार्य करे रही आहे। छो न को, छो जेको संत महात्मा थींदा आहिनि न ऋषि, उहे कंहिंखे न कंहिंखे जॻह भरी वेंदा आहिनि। माता पंहिंजे हिन नुंहुं में हीर में सम्झो भाई हिनखे मां शक्ति बल प्रेरणा कयां थी, गुरूअ जी कृपा वठी थी ॾियांसि त तूं साॻियो ई कार्य सुंदर माताउनि खे पूॼा कराए पंहिंजो जीवन पंहिंजो वंश ऐं पंहिंजे पतीअ खे दीर्घायु। पत्नी जेतिरो कर्म कंदी ओतिरो पतीअ ऐं परिवार में ख़ुशियूं ईंदियूं आहिनि। इहो यादि करे छॾियो। पर तव्हांखे पार्वतीअ जो ॿुधायमि न, हर जन्म में चईं मूंखे भॻवानु शिव मिली। ॾिसो सतगुरु स्वामी शांति महाराज जन नंढपण खां ई संतनि जी शेवा कई। शेवा में तव्हां कॾहिं बि परे न थींदा कयो। जेतिरी घटि शेवा कंदो न तव्हांखे उहे बीमारियूं अंदरि टेंशन सभु लही वेंदा। इहो यादि करे छॾियो, जिन सेविया तिन पाया मान। इहो गुरु ग्रंथ साहिब में सतगुरु स्वामी शांति महाराज जन गुरु ग्रंथ साहिब जो अध्ययन कयो अमृतसर में। हिकु प्रज्ञाचक्षु सूरदास हुया सिंधी ऐं ॿिया सभु पंजाबी, पर साईं जन खे हुन गुरूअ जी माता पिता साईं हचूराम जी कृपा हुई। हुननि खे अंदरि अहिड़ी जोत हुई जो सॼो गुरु ग्रंथ साहिब अर्थ सां यादि कयो। क्या बात है। उतां जे महंत जेको चइबो आहे न, गुरु ग्रंथ साहिब जो जेको पाठ कराईंदो, जेको पढ़ाईंदो, जब मास्टर या उस्ताद, उन एॾी कृपा कई भाई मूं वटि हेॾा ईंदा आहिनि सिख शेवक गुरु ग्रंथ साहिब जा अध्ययन करणु, पर तूं खटी वई। ॾिसो चइनी पासे साईं जन खटी आया त वरी ॿियनि खे बि खटाइण जे लाइ प्रेरणा कयूं, अहिड़ी माता जे मथां कयूं। अॼु ॾिसो तव्हां हिते हे नंढो मंदरु न आहे, पर हिते रिधियूं सिधियूं संभाल आहिनि, जिते भॻवानु शिव देवी देवताऊं परिवार गुरु महाराज संत महात्माउनि जा चरण घुमनि, जिते पाठ पूॼा थिए उते हर मनोकामना पूरी थींदी आहे। ही कल्प वृक्ष आहे, कल्प वृक्ष जेका इच्छा कबी आहे उहा पूरी थींदी आहे। ऐं हिते सभिनी तीर्थनि जो वासो आहे। मां तव्हांखे अॼु ॿुधाए छॾियां, शास्त्र में लिखियलु अथव